बच्चा ओ बच्चा जी जी आयस आई थई उहाई पिनणी पाड़े वाली जहज़री वठण मोटाए छड़ी सुता जो उता न त छो तू कुतड़ी वठनम पप्पा ना जा पी कुछ होश में अच अगर मैं ॾिसण त ॾींदा आहे केरु लूण ऐं मिर्च जो तो वरी बि ख़ैर आहे पर कंहिं खंड घुरण वारी खे असुल थुप जवाब ॾींदा हा वो शब्द के वजह पंहिंजे बचड़े तां लो हयाती गई सुबुह खां पे यादि कयो न वरी कहते थी सदके वञी केर आयो आहे कुछ असांखे बि त ख़बर पवे किथे इहा मोगी गुलूअ मां त कान आई अथई बाबा जागे थो सुम्हंदो ई काथे आहे अब्बा या राति ॾींहुं निंड पई पवेसि हो असांखे बि जवाब ॾींदीअ या वञा पुलिस वटि न न तूं पुलिस वटि न वञ मुंहिंजो प्यारो पुटु पप्पा न आयो आहे तूं वरी मोटी आयो आहीं नौत एॾा एॾा माहे जी पोतीअ में केॾा तो लिखी अरे हेॾा ॿूठी त ॾेखार सलाम अलैकुम बाबा वालेकुम अरे पर वरी किथे झेड़ो करे आयो हूंदे यूनिवर्सिटीअ में इच्छा थी पोयां पुलिस अच नई अरे छिकाईंदे सभिनी खे थाणे ते हरे पप्पा ने जा पी ख़ैर गुर का वाई सवाई कढ बचड़ो खैरन सां घर में आयो आहे न हाल न अहवाल न खैर न ख़बर पोइ बि ख़बर त पवे त तो वारो इहो 36 लखणू हिन महल को महलो कीअं आयो आहे अरे कीअं आयो आहीं बाबा कम छा आयो आहियां कम छा आयो आहीं तूं ऐं कम अरे तो मर्ज़ी रखां कहिड़ो कमु पुॼंदो अरे कॾहिं ॿुधाए कॾहिं को कख भञी ॿीणो कयो अथई कमु अरे साफ़ छो नथो चई त पैसा खुटा आहिनि ॾोकर कोन्हनि बुख थो मरां रुगो होटल में ब्रोस्ट खाधा अथमि सोडा बाटियूं पीतियूं अथमि संगति ओधर वठी खणी विया खाई विया आहिनि रुगो मूंखे हाणे वधीक पैसा खपनि वधीक ॾियो 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 अञा वधीक ॾियो पप्पा न जा पी हिन मिस्किन जी ॿुध त सही न चुप माठ ख़ामोश बिड़क बि ॿाहिरि न कढजांइ अरे इहो सॼो कीओ धरियो तुंहिंजो ई त आहे पुट खे थी यूनिवर्सिटी मोकिले प्रोफेसर करे धीअ खे थी कॉलेज पढ़ाए डॉक्टरी करे हाणे आयो अथई न ॾिस मोह हुन वीचारी जी ॻाल्हि त ॿुध न पप्पा चुप मूं वटि कहिड़ो कानून जो खज़ानो पूरल ॾिठो अथव जे ॾिठो अथव त खणी ॿुधायो त ॿई हली खोटियूं न न बाबा साईं न मूंखे पैसा न खपनि अरे पैसा न खपनि त पोइ हिते छाजे लाइ आयो वई अरे उते सुख कोन थो अचे त न अब्बा तूं हिन मुड़सालू सां न पुॼी सघंदे हल अंदरि हल कमरे में हल जल्दी काई ॻाल्हि नाहे नौ त पुट आऊं बि हिते 24 कलाक वेठो आहियां ॾिसां त माण्हे केतिरा ॾींहं थी पादरनि खां बचाईंदई अब्बा पिणे जूं ॻाल्हियूं दिलि में न कजांइ मुंहिंजा पप्पा न पुट वे तोखे त सॼी ख़बर आहे न जेसि ताईं हो चरियनि जी अस्पताल में ठीकु हो चरियनि जी अस्पताल मां आयो घर में त इहो हाल थियो अथसि बसि असां लाइ त ऋण ॿारे छॾियो अथई न पोइ अम्मा उते रहण जो छा न अब्बा मां त लख शुक्राना कया धणीअ जे दर धरतीअ जो टुकुर ई असुल ठरी पियो 6-8 महीना ॿेड़ी साई थिए वॾे भाणे जी चवे त माण्हू छा चवंदा त हेॾे वॾे लीडर जो पीउ वरी चरियनि जी अस्पताल में पियो आहे बसि अब्बा पाण त आजो आहे हर ॻाल्हि खां आज़ार में असांखे विझी छॾियईं पर अम्मा इहा त वॾी झूठ थी वियो ए सुञाणाए थो पुट सुञाणाए थो इहो चरियो थी असांखे न ॾेखार असीं पाण चरिया आहियूं इहा बात छॾ पिणे जे ॻाल्हियुनि खे हा तूं ॿुधाए उते तो कीअं आहे अब्बा बस अम्मा तुंहिंजी शिक लॻी हुयो मां सदके वञा पंहिंजे बचड़े तां भली करे आए जी करे आए अम्मा आदि छोनी किथे आहे अब्बा उहा वीचारी कॉलेज वई आहे हुन मिस्किन सां जेके कीस था थियनि बसि उहे त ख़ुदा जे दफ़्तर में लिखियल ऐं अदा लीडर तुंहिंजो अधो लीडर घर में हूंदो किथे अब्बा सदाईं घर खां ॿाहिरि अॼु हिते जलसो अॼु हुते जलसो अॼु कोर्ट वरी कचहरी त कॾहिं औरतुनि जी आज़ादी लाइ थो डोड़े त कॾहिं ख़ानगी जेलुनि ते छापा थो हणाए बसि अब्बा असां बि हिरी विया आहियूं आहे त वाह जे न आहे त